अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हैदराबाद सिंध तरक़पसंद पार्टी पारां गुज़िरियल ॾींहुं थियल सालियाना 29 कांग्रेस जे पुॼाणी ते डॉक्टर कादर मक्सी ऐं संदसि नई चूंडजी आयल क़यादत पारां अॼु हैदराबाद में तरक़पसंद हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिं में STP चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमुनि खे बराबरी जा हक़ ॾियण बिना पाकिस्तान जी तरक़ी मुमकिन न आहे। सिंध खे वफ़ाक़ तासबी रवे जेतिरो नुक़सानु ॾिनो आहे, इन खां वधीक पीपल्स पार्टी जी मौजूदा पॉलिसियुनि नुक़सानु पहुचायो आहे। इमरान ख़ान इल्म सियासत, तारीख़ ऐं जाग्राफ़ी खां वांझियल हिकु अहिड़ो नालाइक़ हुक्मरान आहे जंहिं पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे ऊंदाहो करे छॾियो आहे। डॉक्टर कादर मक्सी वधीक ॻाल्हाईंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि 24 फरवरी ते यौम मादरे वतन जो अज़ीम शान जलसो हैदराबाद में कयो वेंदो ऐं ईंदड़ इलेक्शन में STP भरपूर हिसो वठंदी। इन मौक़े ते जाम अब्दुल फताह समेजो, गुलज़ार अहमद सुमरो, हैदर शाहानी, हैदर मला, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंकी, कादिर चन्ना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मीरपुर बठेरो जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां सिंधु दरिया ते भाषा डैम समेत समूरनि डैमनि धारियनि जे आबादकारी वसीलनि जी फुरलट क़ौमी कारकुननि जी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ डेरकी में सतन लाल जे क़त्ल ख़िलाफ़ मीरपुर बठोरे में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी जीअं सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़हूर, अनवर ख़ासकेली, कादिर बख्श ज़हूर, बशीर मीरानी, क़ौमी अवामी तहरीक जे कामरेड यूसुफ कुंभार ऐं सिंध क़ौमी स्टूडेंट फ्रंट जे अॻुवाण सिराज रसूल कई। रैली खोरवा स्टाफ खां शुरू थी साईं GM सद चौक ऐं ईदगाह रोडनि खां थींदी शहीद हनीफ़ ज़हूर चौक ते पहुती, जिते जलसे जी सूरत इख्तियार करे वई। जंहिंखे ख़िताब कंदे जीअं सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़हूर चयो त पंजाब पंहिंजा दरिया सिख पंजाबियुनि जे हवाले करे हाणे सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु घुरे थो। असां सिंधु दरिया ऐं उन जे ॿियनि भरतू दरियाउनि ते को बि डेम क़बूल न कंदासीं। डेमनि जूं रिथाऊं फितरत दरियानि ऐं सिंध जे ख़िलाफ़ आहिनि। हिन चयो त सीड़पकारी कंदड़ धारियनि खे शहर ॾियण सां सिंध ते धारियनि जो भार वधंदो ऐं सिंधी पंहिंजे देश में ई थोराई में तब्दील थी वेंदा। इन करे सभिनी धारियनि खे वापसि पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं मोकिलियो वञे। हिन वधीक चयो त जीअं सिंध क़ौमी पार्टी समूरनि गुम कयल माण्हुनि जी आज़ादी जो मुतालबो करे थी, असां सतन लाल जे क़त्ल खे सिंधी क़ौम ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था ऐं सतन लाल जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी अॻुवाननि पारां मातली जे दौरे बैदि सिंध प्रेस क्लब मातली पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते मरकज़ी सदर आसीस लिगारी, मरकज़ी नायब सदर ज़ेब जतोई चयो त सिंध सरकार पारां हथ वठी सिंध जी तालीम तबाह कई वई आहे। पीपल्स पार्टी अॻुवाननि जी अक्सरियत जो तालुक अमीर तबिके सां आहे। इन्हनि जो औलाद आला तालीम इदारनि में तालीम पढ़ाए रहियो आहे, पर सिंध जे हारी ऐं मज़दूर जे औलाद लाइ तालीम हासिल करणु मुश्किल थी वियो आहे। हिकु त तालीम इदारनि में ॻरियूं फीसूं वसूल कयूं वञनि थियूं, उन खां सवाइ तालीम इदारनि में ग़रीब शागिर्दनि लाइ सहूलियतूं न हुअण बराबरि आहिनि। असांजे मातली जे दौरे सां मालूम थियो आहे त डिग्री कॉलेज मातली जी हालत पिणु ज़बून आहे। हिते कंप्यूटर गैरफ़ाल ऐं नाकारा बणियल आहिनि। इन खां सवाइ ॿियनि बि काफ़ी शयुनि जी खोट ऐं गुफ़लत जे करे ग़रीब शागिर्दनि खे तालीम हासिल करण में तमामु घणी तकलीफ़ पेश अचे थी। असांखे साईं GM सद जे नक्शे क़दम ते हली सिंध जी तालीमी इदारनि जी मालिकी करणी पवंदी। असां सिंध सरकार खे चिता था ॾियूं त सिंध जे तालीमी इदारनि में ग़रीब शागिर्दनि खे बराबरी जी बुनियाद ते समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज दायरो वधायो वेंदो। नाज़रीन, लाड़कानी शहर जे कंबर रोड प्रोफेसर कॉलोनी वटि क़ाइमु हिकु बेकरी मां मुबैना तौरु ज़हरीलो खाधो खाइण सबबि कंबर समेत रतो देरो शहर सां वास्तो रखंदड़ 17 ॼणा बेहोश ॻणती जोगी हालत में इस्पताल दाख़िल। ख़बर मूजिबि रतो देरो शहर जे शाह लतीफ़ कॉलोनी में मुबैना तौरु ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिक ई घर जा 12 भाती बेहोश थी पिया, जिन में 28 साला महबूब अली आरबाणी, 25 साला सदाम हुसैन, 15 साला गुलामुल्ला, 14 साला फरहाना, 11 साला शाहीना ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे संदन वारिस खणाए लाड़कानी शहर जे चाणका अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में दाख़िल करायो, जिते बेहोश थियल घर भातियुनि जो डॉक्टरनि तरफ़ां इलाज हलंदड़ आहे। इन मौक़े ते मुबैना ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थी वियलनि जे वारसनि सईद अहमद गोपांग, सनाउल्ला अरबाणी ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे घर भातियुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लाड़कानी शहर जे कंबर रोड प्रोफेसर कॉलोनी में वाक़िअ सुपर मार्केट अंदरि क़ाइमु बेकरी मां बर्गर, रोल, चिकन टिक्का ऐं ॿियो खाइण पीअण जो सामान ख़रीद करे खाधो, जंहिंखां पोइ संदन तबियत इंतिहाई ख़राब थी वई आहे, जिन खे असां ॻणती जोगी हालत में खणाए इलाज लाइ इस्पताल दाख़िल करायो आहे। हिननि वस वारनि आला इख्तियारनि खां मुतालबो मामले जो नोटिस वठी शहर जे कंबर रोड प्रोफेसर कॉलोनी में वाक़िअ सुपर मार्केट जो मालिक ऐं स्टोर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जाम कश्मीर सां थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ असांजो ऐलान पुरमन पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन ख़लीफ़ा तस्लीम राजपूत जी अॻुवाणी में आलीशान रैली कढी वई। रैली मसू स्टाफ खां थींदी वर्कशॉप ते पहुती। रैली खे ख़िताब कंदे चयो त मोदी सरकार जा ज़ुल्म हिंदू इंतहा पसंदनि मुस्लमाननि जो कश्मीर में जीअण जंजाल करे छॾियो आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द कश्मीर पाकिस्तान जो हिसो हूंदो। असांखे फ़ौज जंहिं महिल बि सॾु कयो पुरमन पाकिस्तानी पंहिंजी अफ़वाज सां अॻे महाज़न ते हूंदासीं। इन मौक़े ते अहले सुन्नत जमायत जे अमीर पीर मेहताब सिद्दीकी, उलमाए मशाइख जे सूबाई सदर मौलाना अब्दुल सईद सैफ़ी नक्शबंदी, मोहम्मद खान उन्नड़, जोहर अली कलेरी, सैयद सलेमान बुखारी, जमशेद मशहदी, मुस्तफ़ा सुमरो, काफ़ी तइदाद में तंज़ीमी उहिदेदारनि ऐं शहरनि शिरकत कई।
नवाब वली मोहम्मद सरकारी स्टाफ ते नवाब हाउस ते नवाब शाह अहमद लिगारी पारां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मच कचहरी में सैयद अलमदार शाह जामोट, सरदार हाकिम नुआणी, रईस नज़ीर अहमद कीरो, रईस राहिल अहमद राऊ, रईस इमरान राऊ, सरदार तनवीर शाह चीराज़ी ऐं ॿियनि शिरकत कई। नवाब नौशाद लिगारी चयो त मच कचहरी जो मक़सद सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु आहे, जॾहिं त फ़नकार एजाज़ अली ख़ासकेली राग ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।